हिते जेके महल आहिनि टाउन आहिनि उन्हनि जूं बाडियूं ठाहियूं वञनि। हैदराबाद ज़िले में जेतिरी तव्हांजी तंज़ीम मज़बूत हूंदी, जेतिरी तव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन हूंदी, सॼी सिंध में ओतिरो तव्हां मज़बूत थींदव। हीअ रुगो 2 प्रोग्राम हैदराबाद में थिया, सॼी सिंध में वाइस थियो त बस सिंध में मुनताज वरी उथी वियो। उन करे सॼी सिंध में मुनताज जो तारुफ़ पहुची चुको आहे। सॼी सिंध जे अंदरि सिंध में मुनताज जी सुञाणप थी चुकी आहे। बाक़ी खोटूं खामियूं ऐं तंज़ीमुनि जो हिसो आहिनि। घर हूंदो आहे, घर में 2 ठिकर कोन छिड़कंदा आहिनि छा? घर में 2 भाइरनि जो पाण में इख़्तिलाफ़ कोन हूंदो आहे छा? उन करे इख़्तिलाफ़ हुजे पर उहो पॉज़िटिव हुजे, तनक़ीद कबी पर बराए तनक़ीद न, बराए इस्लाह कबी। इन करे हीउ जेको इतिहाद आहे, हीउ इतिहाद जी मंज़िल तमामु वॾी आहे। असांजो जेको वियन आहे, असांजो जेको मिशन आहे, असांजी जेका आइडियोलॉजी आहे, उहा सॼी सिंध जी ख़िदमत करणी आहे। पर जेकॾहिं असांजो घर मज़बूत हूंदो ई कोन्हे त असीं सॼी सिंध जी छा ख़िदमत कंदासीं? असीं त रुगो हिक ॿिए ते तनक़ीद जा तीर हणंदासीं, हिक ॿिए ते तनक़ीद कंदासीं। मूंखे हिकिड़ो मिसाल थो यादि अचे, हिकिड़ो दोस्त हो, सो भित ते हिकिड़ी तस्वीर हणी छॾी। तस्वीर में लिखियईं त हिन मां खामियूं कढो, पोइ जेको अचे उते अचो खामी कढियो वञे। ॿिए ॾींहुं आयो त सॼी तस्वीर खामियुनि सां भरी पई। पोइ वरी ॿिए ॾींहुं साॻी तस्वीर हणी हेठां लिखियईं त हिन खे दुरुस्त कयो, के हथ ई कोन लाइसि। हिते हर को तीर ऐं तबरा करण लाइ तयारु आहे, ॿिए ते तनक़ीद करण लाइ तयारु आहे, पर अमली कमु करण लाइ तयारु कोन्हे। तव्हां ॾिसो हाजी साहब सॼी सिंध में जिते सॾु थिए थो, जिते कूक अचे थी, जिते नाहक थिए थो, उते पहुचे थो। हिकिड़ो माण्हू छा कंदो, हिकिड़ो माण्हू केतिरो हलंदो, हली हली न थकी पवंदो न। उन करे ज़रूरत आहे त असीं पंहिंजा इदारा ठाहियूं, मर्कज़ी इदारा ठाहियूं, ऐं जेको माण्हू कमु नथा कनि उहे रज़ाकाराना तौर ते चवनि बाबा असांखां इहो कमु नथो थिए, असीं हीउ कमु करे सघूं था। तंज़ीम में 3 माण्हुनि जो रोल हूंदो आहे। दानिश्वर जो रोल हूंदो आहे, लीडरशिप जो रोल हूंदो आहे, थिंक टैंक जो रोल हूंदो आहे, ॿियो हूंदो आहे जेको हुननि जी मदद कंदो आहे। हिकिड़ो माण्हू आहे टाइम थो ॾे, हिकिड़ो माण्हू आहे बरपिया थो ॾे, हिकिड़ो माण्हू आहे तव्हांखे सोशल तौर ते ऑर्गनाइज़ थो करे। उन करे असांखे हिन तंज़ीम खे वसी बुनियादनि ते खणी वञिणो आहे। असांजी फ़हम, असांजी सोच जेका आहे उहा आदर्शी हुजे। ऐं मेमण क़ौम न आहियूं, असीं सिंधी क़ौम जो हिसो आहियूं, क़बीलो आहियूं, कम्यूनिटी आहियूं। असीं पाण खे पंहिंजे धरतीअ ऐं वतन खां अलॻि नथा करे सघूं। सुभाणे जेकॾहिं सिंध जो पाणी बंदि थींदो, सिंध जो नाणो बंदि थींदो, कराची खे अलॻि कंदो त रुगो मेमण बीठा हूंदा छा? सॼी सिंध बीठी हूंदी। लखपाल न आहियूं पर लॼपाल आहियूं। असांजे हथनि में उभा वंज रहंदा, असां ई कराचीअ जा रखवाला आहियूं, असां पंहिंजे धरतीअ जा रखवाला आहियूं। हीअ असां तंज़ीम इन लाइ ठाही आहे त असीं पंहिंजे बिरादरीअ जा ॾुख अहंज ईज़ाव दूरि कयूं, हिन खे फलाही बुनियादनि ते ऑर्गनाइज़ करियूं। सॼी सिंध में बहितरीन इस्पतालूं हर ज़िले में हुजनि, एम्बुलेंस हुजनि, माण्हुनि जी ख़िदमत कयूं, ऐं सॼी सिंध जे अंदरि सुठा स्कूल तइलीमी इदारा खोलियूं। तव्हां वटि आगा खान जो मिसाल आहे, तव्हां वटि बोहरी मेमणनि जो मिसाल आहे। उन करे असांखे इदारनि जे तरफ़ वञणु खपे, असांखे ऑर्गनाइज़ेशन जे मरहले जे तरफ़ वञणु खपे। असांखे पंहिंजा जॾहिं तव्हां इदारा ठाहींदव, सुभाणे थिक टैक ठाहींदव, सुठा सुठा ॾह जेके दानिश्वर आहिनि, मेमण बिरादरी जा माण्हू, उन्हनि खे खणी ईंदव, उहे तव्हांखे तजवीज़ूं ॾींदा, तव्हांखे इंटरनेशनल लेवल ते जेको आहे इंट्रोड्यूस कराईंदा। त उन करे असांखे उन वे में उन तरीक़े सां वञूं। बाक़ी चई त सॾु सुञाणी प्रिय जो वांगी जे न वरन त कुॼाड़ो खे कनि कूड़ी दावा दोस्तीअ जी। कूड़ी दावा दोस्ती न हलंदी। दोस्तीअ में सर ॾिबा आहिनि, दोस्तीअ में हमेशह माण्हू कुर्बानी ॾींदो आहे। हीअ त कुर्बानी आहे न, बिरादरी लाइ कुर्बानी ॾियो, वक़्तु ॾियो, टाइम ॾियो, छो त हीअ नसुलनि जी जंग आहे। हीअ जेका असीं जंग शुरू कई अथऊं, इहा कंहिं फ़र्द जी जंग न आहे, हाजीअ जी जंग न आहे, पर सिंध जे मेमणनि जे ऐं सिंध जे माण्हुनि जे नसुलनि जी जंग आहे। उन लाइ असां अॻिते वधूं पिया, छो त मेमण जेको आहे उहो करंघे जे हॾीअ जी हैसियत रखे थो, कारोबारी माण्हू आहे, ऐं उन कारोबार जे हवाले सां सॼी सिंध उन सां जुड़ियल आहे। ऐं जॾहिं ताईं सॼी सिंध जी क़यादत कंदव, सॼी सिंध खे जोड़े हलंदव, त माण्हू तव्हांखे यादि कंदा तारीख़ जे अंदरि, छो त तारीख़ जे अंदरि उहे माण्हू यादि कया विया आहिनि जिन जो किरदारु आहे, जिन जो किरदारु आहे। तव्हां ॾिसो ससुई हिकिड़ी कमज़ोर औरत जॾहिं पुनूअ जे इश्क में जबल पंध जागे थी त लतीफ़ साईं हुनखे ॻाए थो, लतीफ़ साईं हुनखे ॻाए थो त उठ वेरी ओठार वेरी वेरी जड़ में ॾेर
चौथों वेरी वाह थियो, जंहिं लटिया पुन्हूअ पेर, पंजों वेरी सिज थियो, जंहिं उली कई अवेर, छहों वेरी छपर थियो, जेको सड़ियो न थोरे वेर, छहों वेरी चंड थियो, जो खिड़ियो न सवेर सॼी वेर, विरियां जी पेर पोइ बि परख न छॾी। हेॾा हुनखे थ्रेड हुआ, हेॾा हुनखे इहे हुआ, सिज बि लही वियो, पेर बि ॾही विया, वाहिर जी वेर, जंहिं महिल वाहिर पखी पंहिंजे वतन ॾांहुं पंहिंजे घरनि ॾांहुं मोटंदा आहिनि, पर ससुई वेठी न, वेठे वर न पवनि, सुते मिलनि न सुपरी। सुपरी बाबा कॾहिं बि सुते मिलंदा हुया, उन लाइ जदोजहद करणी पवंदी, पर का बि तंज़ीम हूंदी उहा डिसिप्लिन सां हलंदी। जे तूं कल्ह मुईअ त कल्ह ई गॾीअ पिरीअ खे, कॾहिं कान सुई का सॼी गॾी सॼणी। जेकॾहिं असीं चऊं था त असीं मंज़िल बि माणियूं, मक़सद बि हासिलु करियूं, त पोइ असांखे कुर्बानी ॾियणी पवंदी। वक़्त जी कुर्बानी, टाइम जी कुर्बानी, साप जी कुर्बानी, रवादारी जी कुर्बानी, हिक ॿिए जे इज़त एहतराम जी कुर्बानी। छो त कुर्बानीअ खां सवाइ न वधलो। तव्हां जेकॾहिं पाण में सहप न धारींदव, पाण जो मिज़ाज न कंदव, त तव्हां अॻिते कीअं वधंदव? उन करे असांखे हिन तंज़ीम खे दुॿो नाहे बनाइणो, वहंदड़ दरिया बनाइणो। ऐं वहंदड़ दरिया तॾहिं थींदो जॾहिं असां सभु हुन में शेयर कंदासीं, सभु हुन में फुड़ो फुड़ो तलाश कंदासीं, सभु हुन में गॾिजी पवंदासीं, ऐं ईअं असीं हिन खे उन वे में वठी ईंदासीं। उन करे साईं डॉक्टर साहब जी ऐं हाजी साहब खे रिक्वेस्ट कंदो इस्तीफ़ा मंज़ूरु कई वञे, छो त हिकिड़ो माण्हू कमु करणु चाहे ई कोन थो। जॾहिं चाहे ई कोन थो त ठीकु आहे, अलाह करे ख़ुशि हुजे। पर ॿियो जेको माण्हू आहे वाइस चेयरमैन आहे, उनखे सदर जे उहिदे ते मुक़ररु कयो वञे। ऐं हिन सभिनी दोस्तनि खे पंहिंजूं तजवीज़ुनि जे हवाले सां, कासिमाबाद जे हवाले सां ऐं हैदराबाद ज़िले जे हवाले सां, छो त हैदराबाद ज़िलो तमामु अहम आहे। जेतिरो हिते तंज़ीम थींदी त सुभाणे तव्हां सूबाई जी सीट, क़ौमी जी सीट ते बार्गेनिंग करे सघो था, तव्हां पाण अॻिते वधी सघो था। छो त हीउ शहर जो माण्हू जेको हूंदो आहे उहो जागीरदार, भोतार, वॾेरे खां आज़ादु हूंदो आहे। उन करे असांजी पढ़ियल लिखियल असीं बाबर जहिड़ा बहादुर ऐं दिलबर वकील असां वटि, साईं हमीद जहिड़ा ज़िंदा दिलि माण्हू असां वटि, मौलवी अहमद जहिड़ा निडर माण्हू असां वटि, हीअ सिंध जा सॼण सूर्य असां वटि। पोइ असां डिॼूं छाजे लाइ, लहरायूं छाजे लाइ? फ़क़ति असां में फुक़दान इहो आहे त असांजी ऑर्गेनाइज़ेशन में जेको रिमत हो, जेको सिमत आहे, उन में खोट आहे। खोट हमेशह वेही ऐं दूर कबी आहे। जीअं लतीफ़ चयो आहे न, अचो सूरनि वारियूं करियूं सूर पचार, किनी घणा किनी थोरा, नाहे सूरनि धार, ॾिना जे ॾातार से मूं झोलीअ पाए छॾिया। हाणे जॾहिं असांजे झोलीअ में सूरनि त उन्हनि जो हल ॻोल्हबो न, उन्हनि जो इलाजु ॻोल्हबो न। इलाजु समाजी साइंटिस्ट थियणो आहे, तव्हांखे समाजी साइंटिस्ट थियणो आहे, समाज जो ऑपरेशन करिणो आहे। जॾहिं कंहिं माण्हू खे कैंसर थी वेंदो आहे त डॉक्टर उन ऑपरेशन कंदो आहे न। इन करे हिननि डॉक्टरनि खे समाज जो ऑपरेशन करण जे लाइ अॻिते वधणु खपे, पंहिंजे समाज जे, पंहिंजे माण्हुनि जे मुंहं ते मुर्कूं आणणु खपनि। उन लाइ हिकमत अमली प्लानिंग करणु खपे। असांजे मर्कज़ में बि हाजी साहब आहे, ॿियो आऊं आहियां जेको हाजी साहब सां गॾु भॻो था, को हर ई गुम ॼण इएं ॻऊं जा मच्छा ॾंद विया हलिया, उहिदेदार को आहे ई कोन्हे। इन करे असांखे हाणे पंहिंजे तंज़ीम जो पंहिंजो रीऑर्गनाइज़ जाइज़ो वठणु खपे त जेको माण्हू कमु नथो करे त उनखे असीं चइबो आहे जेकॾहिं कमु नथो करे त साइड ते थी। उन करे असांखे हाणे इन वे में तंज़ीमी मरहले में वञणो खपे। जेतिरी तव्हांजी तंज़ीम ऑर्गेनाइज़ेशन मज़बूत हूंदी, जेतिरो ताईं मज़बूत हूंदो, ओतिरा ॿिया जेके बि कुवतूं आहिनि, उहे पावर पॉलिटिक्स जूं कुवतूं हुजनि, ॿियूं तंज़ीमूं हुजनि, ॿिया इदारा हुजनि, ॿिया माण्हू हुजनि, उहे तव्हांजी ॻाल्हि खे अहमियत ॾींदा। छो त हिते ॿोली ताक़त जी हले थी, ताक़तवर सां हर को ॻाल्हाईंदो, बेताक़त ऐं बुज़दिल माण्हू सां केरु कोन ॻाल्हाईंदो। इन करे हिमत करणी आहे, हिमत सां रहणो आहे। घणा ॾींहं जीअंदासीं? 100 साल जीअंदासीं या किनासी मरंदासीं? या मरणो आहे हर कंहिं माण्हूअ खे, पर ईअं न मरंदासीं साथी का आग लॻाए वेंदासीं, को ॿारनि ॿारे वेंदासीं। असीं मरूं त पोयां तारीख़ लिखिजे त हीउ माण्हू पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजे नंगनि लाइ, पंहिंजे वतन लाइ विढ़ियो ऐं शहीद थियो। ऐं उन्हनि लाइ लतीफ़ चयो आहे त मिटीअ लधो मान, टोड़े कनि सलाम, अचो आसण उनजे। उन्हनि माण्हुनि जे मिटीअ खे मान आहे न। असांजा अबा ॾाढा हज़ारे क़बर पिया, उन क़बर ते ई कोन था वञूं। उन करे तारीख़ जे किरदारु
अपनाइण लाइ पाण खे अॻिते वठी वञो। पंहिंजे धरती ऐं वतन ते अॼु ॾुखिया ॾींहं अची विया आहिनि। तव्हां ॾिसो त तव्हांजा जेके कमाई जा ज़रिया आहिनि, मिलूं आहिनि, फील्डूं आहिनि, 73% असांजी गैस आहे, आयल आहे, कोयलो आहे, बंदर आहे। असांजी सिंध शाहूकार हुजे, पर उहे धारियूं पोतूं खायो थी वञनि। उन लाइ अव्हांखे पंहिंजे सही नमूने सां, जाइज़ नमूने सां हक़ वठण लाइ अॻिते वधिणो पवंदो, त जीअं असीं पंहिंजा हक़ हासिलु करियूं। छो त हीअ हक़नि जी जंग आहे, रुगो मेमण बिरादरी जी जंग कान्हे, पर हीअ सिंध जी जंग आहे ऐं उहा मेमण बिरादरी विढ़ंदी। छो त मेमण बिरादरी सिंध जी वफ़ादार ऐं धरतीअ सां वचन करे चुकी आहे त असीं पंहिंजे हक़ लाइ विढ़ंदासीं। उन करे माण्हुनि जो जेको आहे वेसाह बहाल करिणो आहे। दोदे सूमरे चयो न, ची विढ़ंदे तुंहिंजे मारियो वेंदे, हिन धरतीअ तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साह त वेंदो पर माण्हूअ जो वेसाह न। जॾहिं हिकिड़ो दफ़ो माण्हू जो वेसाह तव्हां मां टुटो त उहो तव्हां सां ज़िंदगीअ भर कोन ॻंढिबो। इन करे माण्हू, इहे शमा आहे न, शमा उहा पाण जलंदी आहे पर ॿियनि खे रोशनी। वण आहे न, उहो उस में सड़ंदो आहे, सर्दियूं, धूप, उस, छांव सहंदो आहे, पर जेको उनजे हेठां वेहंदो आहे उनखे छांव ॾींदो आहे। उन करे तव्हांखे उहो घाटो बण थियणो आहे त जीअं माण्हुनि खे छांव ॾियो ऐं असांखे अंधोकार ख़तमु करणी आहे। लतीफ़ चयो आहे त ॾोरज ॾीओ हथ करे, ॾोर ॿॾियां धार, कौड़े लख हज़ार हिन उंध अंधा कयो। हिन अंधोकारीअ में ताईं सभु रोशनीअ जो ॾीओ हुयो ऐं इहो ॾीओ खणी पाण खे सॼी सिंध में हलणो आहे, सॼी सिंध में रोशनी पैदा करणी आहे। इख़्तिलाफ़ घटाइणा आहिनि। इख़्तिलाफ़ जेके आहिनि, अञा जेके तुनका, ताना ऐं इहे आहिनि न, इहे माण्हू खे घाव करे विझंदा आहिनि। ऐं जॾहिं कंहिं बि माण्हूअ खे तव्हां तानो ॾिनो, उहो ज़िंदगी भर तव्हां सां कोन ठहंदो। उन करे पाण में सहत, पाण में बाझ, पाण में मोहबत। छो त असीं नबी, मिठे नबीअ जो उम्मत आहियूं, मोहम्मद जी उम्मत आहियूं, जंहिंजी ॿोली मोहबत हुई। उन करे असांखे उन वे में, उन तरीक़े सां हिन समाज खे, सोसाइटी खे अॻिते वधाइणो आहे ऐं तंज़ीम खे, हैदराबाद जे तंज़ीम खे मिसाली तंज़ीम बनाइणो आहे। ऐं मिसाली तंज़ीम जे बनाइण लाइ जीअं साईं चयो त हैदराबाद में ऑफिस हुजे। सही ॻाल्हि आहे, जेकॾहिं ऑफिस न हूंदी त वेहनि किथे, मीटिंगूं किथे कनि। असांजो जेको नौजवान आहे, युथ आहे, उन खां सवाइ तंज़ीम माना अधूरी आहे। छो त युथ आहे, उहो उन युथ खे ऑर्गेनाइज़ करिणो आहे, लेडीज़ विंग खे ऑर्गेनाइज़ करिणो आहे, कल्चर विंग खे ऑर्गेनाइज़ करिणो आहे। सुभाणे तव्हांजा जॾहिं कल्चरल फेस्टिवल थियनि त तव्हां ख़बर पए त तव्हीं वास, सभु ऐं रवादारी जी केॾी अलामत आहियो। छो त लतीफ़ असां वटि आहे, सचल असां वटि आहे, भिटाई असां वटि आहे, असीं उन्हनि जा वारस आहियूं। उन करे असांखे एॾी दिलि रखणी आहे, एॾो जिगर रखणो आहे। ऐं उन करे असांखे पंहिंजे तंज़ीम जो डिसिप्लिन, पंहिंजे वॾनि जी इज़त, एतिराम। छो त जेकॾहिं असीं हिक ॿिए सां सहप रवादारीअ सां न ॻाल्हाईंदासीं, ॿियो छा ॻाल्हाईंदो। तव्हां जंहिंखे सदर चूंडियो अथव उनखे तस्लीम त कयो त हीउ बाबा असांजो सदर आहे। ऐं जेकॾहिं को उन सां इख़्तिलाफ़ आहे त उहो मीटिंग में वेही चइबो, साईं हीअ जेके शयूं आहिनि ग़लति आहिनि, हीअ सही कोन्हे। उन करे हर शइ जो तरीक़ेकार हूंदो आहे। बाक़ी आउं त इलाही रिक्वेस्टूं करे वियुसि त जेको साईं हमीद साहिब खे, हाजी साहिब खे रिक्वेस्ट कंदुसि त जीअं हू वाइस चेयरमैन बि आहे, सीनियर वाइस चेयरमैन आहे, उनखे सदारत ते उहिदे ते जेको आहे नामज़द कयो वञे ऐं हिननि खे साल ॾिनो वञे। ऐं जेके बि हैदराबाद जे अंदरि टाउन आहिनि, शहर आहिनि, उन्हनि में ऑर्गेनाइज़ेशन कई वञे। ऐं ईअं सॼी सिंध जे अंदरि ऐं इहा बि रिक्वेस्ट कंदुसि त जीअं असांजी मर्कज़ी बॉडी जो को किरदारु एॾो रहियो कोन्हे, हाजी साहिबु ऐं असीं पिया हलंदा वरितूं, उन करे असीं को जनरल काउंसिल जो इजलास घुरायूं त जीअं असीं फ्रेश दोस्त आणियूं, नवां दोस्त आणियूं, जज़्बे वारा आणियूं, जेके कमु कनि। जेके दोस्त असांजा बुज़ुर्ग आहिनि, वॾा आहिनि, उन लाइ इज़त आहे, एतिराम आहे, पर उहे वरी असांखे तजवीज़ूं ॾियनि, सलाहूं ॾियनि। उन लाइ थिंक टैंक क़ाइमु कई वञे, सुप्रीम काउंसिल क़ाइमु कई वञे, इदारा क़ाइमु कया वञनि त जीअं हिन क़ाफ़िले खे अॻिते वधाए सघूं। चढ़ाकी न आहियूं चॿाड़े सघो था, न की कुल्फ़ आहियूं जो ताड़े सघो था। असीं होशू ऐं हेमूअ जा वारस, रिढूं की न आहियूं जो वारे सघो था। महिरबानी।